पाकिस्तान एक्सीलेंस क्लब पारा सेक्रेटरी रेवेन्यू बोर्ड ऑफ रेवेन्यू मुनव्वर अली महेसर के एजाज़ में गेस्ट स्पीकर प्रोग्राम मेरिट होटल कराची में मुनक़द किया वियो। तकरीब के खिताब कंदे सेक्रेटरी रेवेन्यू बोर्ड ऑफ रेवेन्यू मुनव्वर महेसर पंहिंजी ज़िंदगी जी कामयाबियुनि बाबत आगाह कंदे चयो त प्यार हिन कायनात जी तख्लीक जो मरकज़ आहे। इन करे हर एक इंसान के अल्लाह ताला जे समूरी मखलूक सां मोहब्बत करण घुर्जे ऐं खेसि पंहिंजो पाण ते फ़ख्र करण बदिरां आजिज़ी इख्तियार करण घुर्जे। हुन जो त असांखे घुर्जे त वॾाई तकबुर करण बदिरां इज़्ज़त ऐं आजिज़ी इख्तियार कंदे मुआशरे में आला मुक़ाम हासिल करियूं। अहिड़ी तरह सां सबर जो पिणु हिकु तमामु वॾो मुक़ाम आहे। सबर इख्तियार करण सां इंसान हिन फ़ानी दुनिया ऐं दाइमी दुनिया में कामयाबी हासिल करे सघे थो। तकरीब में इतलात खाते सिंध जे सेक्रेटरी रफ़ीक अहमद बुर्डो गेस्ट स्पीकर मुनव्वर महेसर जी शख़्सियत जे मुख़्तलिफ़ पासनि ते ॻाल्हाईंदे चयो त मुनव्वर अली महेसर हिकु निमाणो आजिज़ ऐं ज़िम्मेदार शख़्स आहे। साणसि केतिरनि ई मौक़नि ते गॾु कमु करण जो मौक़ो मिलियो आहे। हू हर वक़्तु आम माण्हुनि जी बहितरी लाइ ईमानदारी सां कमु करण ऐं मुल्क ख़ासि करे सूबे जी तरक़ी लाइ जाखोड़ींदो आहे। तकरीब खे पाकिस्तान एक्सीलेंस क्लब जे चीफ पेट्रन ऐं अब्दुल्ला बिल्डर्स जे चेयरमैन ऐं रोटरी जे पास्ट गवर्नर मोहम्मद इकबाल कुरैशी, अॻूणे कमिश्नर ऐं सेक्रेटरी अब्दुल मजीद पठान, पाकिस्तान एक्सीलेंस क्लब जे चेयरमैन हमीद भुट्टो, पाकिस्तान एक्सीलेंस क्लब जे जनरल सेक्रेटरी सैयद शाकिर शाह, हुसैन मार्केटिंग नेटवर्क जे CEO ऐं पाकिस्तान एक्सीलेंस क्लब जे एग्जीक्यूटिव मेंबर बाबर अब्बासी, सिंध हुकूमत जे डिप्टी सेक्रेटरी स्कूल एजुकेशन अब्दुल हफीज़ महेसर, सीनियर कानूनदान ऐं अॻूणे जज शाहिद हुसैन सूमरो, चीफ स्टैम्पिस्ट गुलाम अब्बास नाइज ऐं ॿियनि ख़िताब कयो। तकरीब में चीफ इंजीनियर सईद अहमद जागीरानी, सिंध जे नामवर दानिश्वर अल्ताफ आसिम, सिंध बैंक जे वाइस प्रेसिडेंट दिलावर ॾखण, एक्सीलेंस क्लब जो एग्जीक्यूटिव मेंबर हाकिम अली नारेजो, मेजर अनवर खुर्शीद, अब्दुल कयूम कलोड़ो, कैप्टन साजिद मोहम्मद, अब्दुल अजीज महेसर, ए मतीन रफ़ीक, जावेद अख्तर नाज, MS रफ़ीकी, शहीद अस्पताल जे डॉक्टर अमीर सोलंगी, बिज़नेसमैन वाजिद अली, मोहम्मद सलमान ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया।